नाज़रीन, जदीद ऐं टेक्नोलॉजी के दौर में आर्टिफिशियल शयुनि जे अचण खां पोइ गुलाब लगारी में कुंभारकीअ जो कमु कंदड़ पोरियत सख़्त मुतासिर थियण सां गॾु ठिकर जे थांवनि जो वजूद आहिस्ते आहिस्ते ख़त्म थींदो पियो वञे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे फ़कीर अमीन। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं हींअर गुलाब लगारी शहर में ऐं कुंभर जे पाड़े में, जिथे आवी आहे कुंभार पंहिंजो कमु कनि था। ही तारीख़ी कमु आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ थांव ही जोड़ींदा आहिनि, जंहिंमें मट, दिला, दांगियूं, थोबियूं, करा, चिलेमचूं, सुल्फियूं ऐं इन खां अलावा बि काफ़ी सारियूं शयूं आहिनि जेके ही ठाहींदा रहनि था ऐं चिट साली सां ॾाढो ख़ूबसूरत इन्हनि खे कनि था। वॾी महिनत आहे, पर हिन टेक्नोलॉजी जे दौर में इन्हनि शयुनि जी अहमियत हाणे छा आहे, वधीक हिननि खां पुछूं था त ही इन्हनि जो चवणु छा आहे। में ॿियो अॻे हलंदो चाहत हूंदी, हाणे कूलर या निकिरी विया आहिनि, दांगी जॻह ते तओ निकिरी वियो आहे, उहो मान कोन्हे, इज़त मान कोन्हे। इहो सूर खाइणा आहिनि, मिड़ई वेठा गुज़र करे अॻे हथु पातो माण्हू ईंदा हुआ, इज़त कंदा वेंदा हुआ किथे मटे, हाणे उहो कोन्हे, हिते मिड़ई वेठा गुज़र करियूं, लॉकडाउन इहे लॻाए पिया वेठा आहियूं हला हला करे। ही आवी आहे जंहिंमें थांव पचाईंदा आहिनि, थांव पचाए तयारु करे चिट साली करे पोइ मार्केट में आणींदा आहिनि। मिटी ते वॾी महिनत कंदा आहिनि, मिटी तमामु परे खां हिननि जी ईंदी आहे, आम मिटी कान्हे, जंहिं ते छाणे साफ़ करे वॾी महिनत करे पोइ कमु कंदा आहिनि। अलाए किथां खां आणीनि था, वधीक हिननि खां पुछूं था, वॾी महिनत सां अहिड़ी साफ़ सुथरी मिटी हर जाइ ते न आहे, वधीक पुछूं था हिननि खां, हिननि जो चवणु छा आहे। परे खां ऐं मिटी आणियूं था ऐं कुटियूं था। ही चक आहे जंहिं ते ही थांव ठाहे पियो नंढड़ो ऐं तमामु वॾी महिनत सां, वॾे तजुर्बे सां। ही कंहिं बि लाइट ते कोन्हे, हथ सां ई फेरे हिन खे सेटिंग कबो आहे ऐं वॾी महिनत सां ही कमु ठहंदो आहे। असांजी वॾी महिनत आहे, असीं कमुकार करींदा या कमु ठाहींदा हिते रखंदा अचूं, असांखे पैसो बि मिले कंदो, कमु ठाहींदा हिते रखंदा अचूं। हिन में हाणे जेको माना पिरापटी काई कोन्हे, मिड़ई विया सूर खाऊं, मिड़ई गुज़ार पिया करियूं, बाक़ी ॿियो माना मज़ूरी बि सही जॻह हक़ीक़ का उहा मिले कोन्हे, सूर खाई खाई माण्हू ज़लील थी विया। हिननि जो चवणु आहे त जीअं टेक्नोलॉजी वधी आहे, हाणे कूलर अची विया आहिनि त दिले जो मान ख़तमु थी वियो, मट जो मान ख़तमु थी वियो ऐं टांकी जो मान ख़तमु थी वियो। इन लाइ त उन जाइ ते तओ अची वियो आहे ऐं हीअ असांजो क़दीमी धंधो आहे, ॾाढी महिनत सां आहे, वॾी जिदोजहद सां आहे। असांखे लतीफ़ बि चयो आहे त निहाई खां नीं सिख मुंहिंजा सिपरी, सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाप न निकिरे। सो इन वांगुरु असां सॼो ॾींहुं सड़ूं पचूं था, मगर असांखे उहा मज़ूरी नथी मिले। कैमरामैन मुजीब सां गॾु फ़कीर अमीन, धरती न्यूज़, गुलाब लगारी।